गुलाम सिंह ख्वाजा। असां पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ठठे में ईदी तक़रीबात जे हवाले खां। ठठो जेको शानदार मादी रखे थो, उन में मुनफ़िर क़िस्म जूं रीतूं ऐं रवाज राइज आहिनि। अॼु ॻाल्हि ॿोल कयूं त डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब कहिड़े क़िस्म जूं तक़रीबात अॻे ठठे में ईद जे हवाले खां थींदियूं हुयूं ऐं उहे सिंध में मुख़्तलिफ़ जेके ईद जूं तक़रीबात थियनि थियूं उनखां कहिड़ो सबबु आहे जो मुख़्तलिफ़ आहिनि। साईं तव्हां ॿुधायो त ठठो इलाही हिकिड़ो शानदार मादी रखे थो ऐं ईद ठठे में कहिड़े क़िस्म जी मल्हाई वेंदी हुई ऐं उहा ईद छो मुनफ़रिद आहे ॿियनि इलाइक़नि खां? ठठे जी ईद हक़ीक़त में दुनिया जे सभिनी शहरनि या इलाइक़नि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। कुझु झलकूं मुख़्तलिफ़ हंधनि ते उन सां मिलनि थियूं, पर जीअं सॼी जीअं ईद मल्हाई थी वञे। सवें साल गादी जो हंधि रहियो आहे, बादशाहनि जो शहरु रहियो आहे, मुख़्तलिफ़ बादशाह ते रहिया आहिनि, त उन्हनि जे वक़्त में जेका ईद हिकिड़ो त उन वक़्त में थी। ॿियो त मुख़्तलिफ़ जेके रीतूं जीअं तहज़ीब उहा हिकिड़ो सफ़र कंदी रही, त मुख़्तलिफ़ रवायतूं उन में शामिलु थींदियूं वयूं। हाणे थींदो हीअं आहे त जीअं ई 29 रमज़ान हूंदो आहे, त 29 रमज़ान शाम जो ई हिकिड़ी जेको सो मनादी बाक़ाइदे जेके से मनादी कई वेंदी आहे, दोल दमाम वॼाया वेंदा आहिनि। उहा बि हिकिड़ी चौक खां शुरू थींदी आहे। हिकिड़े चौक खां शुरू थींदी आहे, पोइ शहर जा जेके से मुख़्तलिफ़ इलाइक़ा हणी वरी साॻे चौक ते पहुचंदा आहिनि। शाम जो उहो ई चौक आहे जेके चांदनी चौक चयो वञे थो, उहो चांदनी चौक वटि सभु माण्हू गॾु थींदा आहिनि ऐं उते जेकॾहिं उन ॾींहुं ज़ाहिर त जेकॾहिं 29 जो चंडु ॾिसिजे थो या ॿिए ॾींहुं चंडु ॾिसिजे थो, त जंहिं शाम चंडु उतां ॾिठो त उतां ई उहे जुलूस निकिरंदा आहिनि। पोइ बाक़ाइदे जेको सो उहा मनादी निकिरंदी आहे। उहे जेके से दोल दमाम शहनाइयूं, इहो वॾो हिकिड़ो हुजूम हूंदो आहे। सॼे शहर खे ॼण त इतला ॾेई चंड जो। पोइ मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि। पोइ घणो करे जेको पहिरीं त वेंदो हो चांदनी चौक खां सिधो जेको सो इस्लामपुर महल वेंदो, पर हाणे ईअं कोन्हे। हाणे मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके बि आहिनि, उहे जेके पाड़ा आहिनि, मतिलबु अॻु में जेको लिखियो वियो आहे त पहिरीं इस्लामपुर वेंदो हो, पोइ वरी उतां फिरी जेको सो उहो ईंदो हो, हिकिड़ी गला बाज़ार हूंदी हुई, उतां ईंदो हो, गदा बाज़ार तां ईंदो, मुख़्तलिफ़ बाज़ारूं जेके हूंदियूं उन तां ईंदो, महलनि तां ईंदो। हाणे बि ईअं थिए थो। हाणे बि उहा शइ जेका आहे उहा बिल्कुलु ईअं ई आहे त शाम जो जेको मनादी वॼाई वेंदी आहे, चंडु ॾिसबो आहे त चांदनी चौक खां बाक़ाइदे जुलूस निकिरंदो आहे। जुलूस बि इहो त हिकिड़ो उहा मनादी ईअं हूंदी आहे त उहे दौल तमामु हूंदा आहिनि, उन सां गॾु उहो हिकिड़ो मुबारक बि ॾींदा वेंदा आहिनि ऐं चंडु अची त भई चंडु ॾिसिजी वियो आहे या छा आहे, अहिड़े क़िस्म जो सभु ऐलान कया वेंदा आहिनि। ऐं उन सां गॾु ॿार बि हूंदा आहिनि, वॾा बि हूंदा आहिनि, नंढा बि हूंदा आहिनि। पोइ उहो राति जो जीअं ई ईद मतिलबु शाम जो जीअं ई उहो ख़तमु थींदा आहिनि, राति थी वेंदी आहे, त सभु को पंहिंजे पंहिंजे घरनि में ईद जूं तयारियूं कंदो आहे। ॿिए ॾींहं ते बि हिकु जेका ईद थींदी आहे, उन जो बि हिकिड़ो अजीब जेको समा हूंदो आहे। जेको घरनि में रध बचा थिए थो, सो बि ॾाढो जेको सो अजीब हूंदो आहे। माण्हू जेके से हिकिड़ो वॾो दस्तरखान लॻाईंदा आहिनि, नंढो लॻाईंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा। पर जेके ख़ासि क़बीला आहिनि, उहे वरी वॾो दस्तरखान लॻाईंदा आहिनि। उते मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि। ईअं ई मुख़्तलिफ़ मस्जिदूं आहिनि, उते बि ईअं थींदो आहे। सुबुह जो सवेर जीअं ई जेको ईद जो ॾींहुं थींदो आहे, त पहिरीं अॻु में हीअं थींदो हो त शहर जी जेका शाहजहान जामे मस्जिद आहे, उते हिकिड़ी नमाज़ पढ़ी वेंदी हुई। अच्छा, उहा जेका नमाज़ हूंदी, उहा वरी मोहताज जेके पोढ़ा पीरसन ज़ईफ़ अंधा लूला लंगड़ा, उनजे लाइ दुआ घुरी, उनजे लाइ नमाज़ हूंदी हुई। उहा ॾाढी जेको मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी नमाज़ किथे बि कोन थी थिए। पोइ उहा नमाज़ नमाज़ पढ़ी वेंदी हुई। उहा नमाज़ पढ़ी पोइ वरी बि सभई माण्हू जेके से मकलीअ तरफ़ ईंदा हुआ, बल्कि अञा ताईं बि ईंदा आहिनि। हाणे वरी पोइ उते जाम मस्जिद में नमाज़ पढ़िजे थी, सभई माण्हू निकिरनि था, पर उहा अॻु में 1 कलाक अॻु में ई नमाज़ अॻु में पढ़ी वेंदी हुई, जेका फ़क़ति उन्हनि मोहताजनि लाइ हूंदी हुई। पोइ उतां वरी बि मुख़्तलिफ़ पाड़नि मां, ख़ासि करे जेको सो शिराज़ी महले मां, काज़िन जे पाड़े मां, शकर इलाही महले मां, इन 3-4 हंधनि तां हिकिड़ियूं पालकियूं निकिरंदियूं हुयूं। अञा ताईं उहे पालकियूं निकिरनि थियूं। जेको नवाब हूंदो आहे या काज़ी हूंदो आहे, उनखे वरी उहो मशहदी जेको ताज आहे उहो पहिरायो वेंदो आहे। उहो बि उनखे पहिरियल हूंदो आहे। ईअं जेको सो उन सां गॾु माण्हू हूंदा आहिनि। हू त नवाब त घोड़े ते हूंदो आहे,
ॿियूं वरी पालकियूं काज़ी अञा ताईं पालकीअ में ईंदा आहिनि, अहिड़ा मुख़्तलिफ़ जेको हुनजो पागारो हूंदो आहे सो पालकीअ में ईंदो आहे। उन सां 8 माण्हू हूंदा आहिनि जेके हुन पालकीअ खे खणंदा आहिनि। उहे गंदरा ज़ात जा बि आहिनि, उहे लासी ज़ात जा बि आहिनि, उहे हमाल बि आहिनि। जेके शिराज़ियुनि खे जी पालकी खणंदा आहिनि पागारे जी, उहे गंदरा हूंदा आहिनि घणो करे या लासी हूंदा आहिनि। पर जेका काज़ियुनि जी खणंदा आहिनि उहे वरी बि हमाल हूंदा आहिनि। हाणे त उहे हमाल कोन हमाली जॻह ते लासी ऐं ॿिया माण्हू ईंदा आहिनि। मतिलबु जहिड़ी ॻाल्हि त उहे जेके बि पालकी खणारा उनखे मतिलबु त नवाब जा घोड़ा चयो वेंदो आहे। ऐं अञा ताईं उहो जेको सो रवाजु आहे त उहे खणी अचनि था, मकली ताईं खणी अचनि था। पोइ ॼण त सॼी मकलीअ जो तवाफ़ु करे उहे ईंदा आहिनि जिते यूसुफ महदीअ जे बिल्कुलु वेझो वेझो जेका शाहजहां जेका ईदगाह आहे उते मकली ईदगाह ते अचनि था, उते ईद नमाज़ पढ़नि था। पोइ वरी बि हितां निकिरनि था, हिकिड़ियूं पालकियूं त हितां ई वापसि थियनि थियूं। उहा वरी गुलण शाह वारी हिकिड़ी मस्जिद आहे, ओजड़ी मस्जिद बि हुनखे चइजे थो, उन ते सभु जमा थियनि था। उहा पुराणी रवायत आहे, गुलण शाह वारी मस्जिद ते माण्हू नवाब अचे उते वेही करे, इहा पुराणी रवायत आहे। पोइ वरी बि उनखां जेके शिराज़ी आहिनि से बि शाह मुराद शिराज़ीअ खां फिरंदा, उन दर खां फिरंदा उहे बि उते पहुचंदा आहिनि। पोइ नवाब उते ई माण्हुनि सां मिलंदो आहे, पंहिंजे मोतकदनि सां मिलंदो आहे, पंहिंजे मुरीदनि सां मिलंदो आहे, पंहिंजे अहल यार सां, ॿिया जेके हुनजा मिट माइट हूंदा आहिनि उन सां मिलंदो आहे, या जेके यार दोस्त हूंदा आहिनि उन सां मिलंदो आहे। पोइ वरी बि उहे सभई वरी बि शहर खां ईंदा आहिनि। पोइ वरी त शाम खां कुझु अॻु में ॾींहं जो वरी उहे ईंदा आहिनि मंझंदारे, उहा वरी शुरू कंदा आहिनि शहर जी बिल्कुलु जेका माई क़दम मस्जिद आहे उनजी जेको बिल्कुलु शुरूआति आहे उतां कंदा आहिनि। पोइ कुझु देरि वरी बि अची चांदनी चौक ते बीहंदा आहिनि। पोइ उन बीहण खां पोइ वरी शहर जो सॼो मुख़्तलिफ़ महलनि मां थींदा, ईअं नवाब मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदो, हाल अहिवाल वठंदो। ईअं जेको उन सां गॾु बि हिकिड़ो हुजूम हूंदो आहे, दौल हूंदा आहिनि, शरनाइयूं हूंदियूं आहिनि, इहो हिकिड़ो मुसलसिल हलंदो पियो वेंदे शाम ताईं। शाम जे वक़्तु वरी बि ईअं थींदो आहे त काज़ियुनि जी जेका पालकी हूंदी आहे सा बि उते चांदनी चौक ते पहुचंदी। पर उन ते फ़क़ति इहा शइ न हूंदी आहे त इहे शयूं हूंदियूं आहिनि त रुॻो या ॾिसण जूं शयूं हूंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हू शरबतनि जूं सबीलूं बि लॻाइनि था, मुख़्तलिफ़ माण्हू शरबत जी पीअनि था, ॿियो कनि था। जीअं वरी हिकिड़ी काज़ियुनि जी जेका पालकी हूंदी आहे ॾींहं जो मंझंदारे उहा फिरी वरी शक्करलाइन वटि ईंदी आहे। उते छाकाणि त शक्करला शाह शक्करला जेको सो काज़ी हो, तमामु वॾो जेको काज़ी जेके चीफ जस्टिस चइजे उन वक़्त जो हो। पोइ उन जे वञण खां पोइ वरी उहा जेका क़ज़ा जो उहिदो उहो वरी काज़ियुनि ते आयो, त उहे जेके काज़ी आहिनि उहे वरी उते ईंदा आहिनि। उहा मानी सभई उते गॾिजी वॾो हिकिड़ो दस्तरख़ान लॻंदो आहे। अञा ताईं हिकिड़ी रवायत उहा क़ाइमु हलंदी पई अचे त उते मानी खाईंदा आहिनि, मानी खाइण खां पोइ वरी अॻिते वेंदा आहिनि। ईअं ई मुख़्तलिफ़ घरनि में बि ईअं थींदो आहे त घर जा जेके बि भाती जेके हुनजा अहल याल उहे सभु अची गॾु थींदा आहिनि। उते हिकिड़ी मानी जी रस्म थींदी आहे, दस्तरख़ान विछाइबो आहे, सभु माण्हू हेठि पट ते वेहंदा आहिनि ऐं ईअं मानी जी अच्छा खाधा अजीब हूंदा आहिनि। उहे बि ठटे जा ख़ासि, जेकॾहिं हुनजा चांवर हूंदा त बि ठटे जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा चांवर, सेवयूं, ख़ासि करे अॻु में त इहो रवाजु हूंदो त उहे सेवयूं बाज़ार जूं न वरितियूं वेंदियूं हुयूं। उन लाइ माण्हू मुक़ररु हूंदा हुआ, औरतूं मुक़ररु हूंदियूं हुयूं जेका सेवनि जी मिशिन हुई उन ते पंहिंजे हथ जूं सेवयूं ठाहे उहे जेके से घरनि में रध पचा कंदा हुआ। पर हाणे उहो कोन रहियो आहे। तंहिं हूंदे बि ॿियूं जेके रवायतूं उहे अञा ताईं मौजूदु आहिनि। ईअं ई जेकॾहिं शिराज़ियुनि जी जेके पघार आहिनि जेकॾहिं उते वञिबो शाम जो त बि उहो ईद जेका सा अजीब माण्हू जे मिलण जो तरीक़ो, दुआनि जो तरीक़ो, या अहले मोमनान चवंदा वेंदा ऐं ॿिया वरी दीन मोहम्मद चवंदा वेंदा। इहो वरी सुबुह खां जीअं पालकियूं खजंदियूं आहिनि, जीअं नवाब निकिरंदो आहे इहे नारा हणंदा वेंदा आहिनि। हिकिड़ा चवंदा वेंदा या अहले मोमनान, ॿिया चवंदा वेंदा दीन मोहम्मद। इहो मुसलसिल हलंदो पियो आहे वेंदे शाम ताईं, राति ताईं इहा रवायत हलंदी रहंदी आहे। त ठठ जी ईद यकीननि हिकिड़ी ॾाढी मज़े वारी आहे। उन में मुख़्तलिफ़ घरनि में औरतुनि जूं रस्मूं थींदियूं आहिनि। अॻु में तमामु घणियूं थींदियूं हुयूं, पर हाणे फ़क़ति कुझु ख़ानदान वञी रहिया आहिनि जिन में उहे मतिलबु त रस्मूं थियनि थियूं, जिन में ॻाइण वॼाइण ईद जे हवाले सां, सॻोरे ॾींहं जे हवाले सां उते मतिलबु त जेके नातूं वग़ैरह उहे पढ़ियूं वञनि थियूं, गीत ॻाया वञनि था, ख़ुशी जा गीत ॻाया वञनि था। माण्हू जेके औरतूं आहिनि पंहिंजे भाउरनि या पंहिंजे मिटनि माइटनि सां बि ओड़े अंदाज़ सां मिलनि थियूं जेको अंदाज़
फ़क़ति हाणे ठटे में वञी रहियो आहे। ठट्टो आहे हूअं त मज़हबी ॾियारो आहे ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं जीअं आम तौर ते ॿियनि इलाइक़नि में थिए थो उन ई तरीक़े सां, पर हिन में हिकिड़ी यूनिकनेस जेकी ठटे में आहे उहा ओवरऑल इंडिया ऐं पाकिस्तान में ईअं सम्झो त इहा यूनिकनेस सिर्फ़ु दिल्ली में हिकिड़े साॻी तर्ज़ ईद जो थींदो आहे, ॿियो वरी हिते ठटे में थो थिए। हाणे ठटे में उनजो जेको हवालो आहे उहो इन तरीक़े सां आहे त बाक़ाइदगी सां जीअं बादशाहनि जे ज़माने में शहनशाहनि जे ज़माने में जंहिं तरीक़े सां ईद थी वेंदी हुई त उन ई तरीक़े जो जेको तसलसल आहे उहो हिन वक़्त ताईं जारी सारी आहे। ऐं ईद जेकी आहे उहा जीअं हुनजो ईद नमाज़ जो जेको आगाज़ थिए थो उन ई वक़्तु जेके हिते मुख़्तलिफ़ काज़ी आहिनि या शिराज़ी आहिनि या ॿियनि घराणनि जा जेके माण्हू आहिनि उहे मुख़्तलिफ़ पालकियुनि में अचनि था, घोड़े ते बादशाहनि वांगुरु अचनि था ऐं उनखां पोइ बाक़ाइदा रैली सूरत में अचनि था ऐं उन में पालकियुनि ते सवार थी अचनि था ऐं बादशाह जो जेको हिकिड़ो सोच आहे या जेकी शाहजहान बादशाह जे ज़माने में जंहिं तरीक़े सां उते थींदो हो उहो सेम जेको तरीक़ेकार आहे हिते जी परमिशन मिली त इहो साॻियो तरीक़ेकार तव्हां हिते इख़्तियार करियो ऐं अॼु ॾींहं ताईं उहो रवां दवां आहे। ऐं उनखां पोइ हिन जो जेको ॿियो सिलसिलो आहे उहो इहो आहे त हिन जो जेको ॿियो सिलसिलो आहे उन में हिकिड़ी शइ यूनिकनेस जेकी आहे उहा ईद नमाज़ खां पोइ जेको आहे रैली जी सूरत में उहे पालकियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदियूं ऐं उजड़ी मस्जिद जेकी आहे उते जमा थियनि थियूं ऐं उनखां पोइ उते वरी ईदी विरहाई थी वञे, वरी उनखां पोइ शहर जो जेको सर्कस निकिरे थो ऐं मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि इलाइक़े जा उहे जेके इन्हनि पालकियुनि में सवार थी अचनि था उन्हनि माण्हुनि सां मिलनि था। ऐं शाम जो वरी हिकिड़ी यूनिकनेस जेकी आहे ओवरऑल पूरे पाकिस्तान में हिकिड़ी यूनिक चीज़ जेकी आहे उहा इहा त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके माण्हू आहिनि उहे मुख़्तलिफ़ रैलियूं कढी करे मुबारकबाद ॾियण बि अचनि था। माज़ी में सिंध जे गादी जो शहर अंदरि ठट्टो में कहिड़े क़िस्म जी ईद जो तक़रीबा थियनि थियूं, ॻाल्हि ॿोल कयूं था तव्हां समाज जे अॻवान हबीबुल्ला नाटो था। हबीबुल्ला कहिड़े क़िस्म जूं तक़रीबा थियनि थियूं ख़ासि तौर ते ईद ॼाणनि में ठटे में? सिंध जो जेको ठट्टो ज़िलो आहे उहो तमामु क़दीमी तारीख़ी जेको ज़िलो आहे, इन जी ईद सिंध जे ॿियनि ज़िलनि खां मुनफ़रद हूंदी आहे। हिन ईदारे ॾियारे जेको आहे सो हुते नवाबी जुलूस निकिरंदा आहिनि जेके पुराणी रवायतुनि जा तसलसल आहे। उन सां गॾोगॾु हिते हिकिड़ो वॾी ईदगाह आहे मकिलीअ ते ऐं उन सां गॾोगॾु शाहजहान जेको आहे मस्जिद उन में बि वॾी हिकिड़ी ईद नमाज़ थींदी आहे। ऐं उन सां गॾु जेको मुख़्तलिफ़ शुक्रालाई आहे या ॿिया जेको शिराज़ी आहिनि उन्हनि जा दस्तरखान थींदा आहिनि, मर्दनि जे लाइ अलॻि हूंदा आहिनि, औरतुनि जे लाइ अलॻि हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हीअ जेकी ईद आहे सा ईअं सम्झूं त सिंध जी जेको आहे ॿियनि ज़िलनि खां मुनफ़रद ईद आहे। कहिड़े क़िस्म जी तक़रीबात थियनि थियूं ख़ासि तौर ते ठटे में नवाब जुलूस निकिरे थो ऐं उन खां अलावा उहे रस्मूं जेके पुराणनि सालनि केतिरनि सालनि हलंदियूं हुजनि उहे कहिड़ियूं रस्मूं आहिनि? हीअ जेको आहे मुग़ल एज़म जी जेको रवायत हूंदी हुई, जेको नवाबी जुलूस निकिरंदो हो उन जी बि अॼु ताईं जेको आहे सो शिराज़ी जेके आहिनि बिरादरां उहे जेको आहे सो नवाबी हिकिड़े रस्मूं अदा कंदा आहिनि। ईदारे ॾींहुं घोड़े ते चढ़ी करे उन सां हज़ारे जेको आहे सो वॾो जुलूस हूंदो आहे, पोइ लॻ जेके हूंदा आहिनि उन सां गॾोगॾु अहिड़े क़िस्म जी हर ईद ते इहे नवाबी जुलूस निकिरंदो आहे शिराज़ियुनि जी अॻवाणीअ में। ठटे में ईद कीअं मल्हाई वञे थी, ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान साईं रमज़ान महिमान सां तव्हां ॿुधायो त ठटे में ईद जूं कहिड़े क़िस्म जूं रस्मूं आहिनि जेके अञा ताईं राइज आहिनि? ठट्टो इल्मु अदब जे हवाले सां हिकिड़ो तारीख़ी ज़िलो आहे ऐं हिकिड़ी सिंध जी सूंहुं आहे, सिंध जी सुञाणप आहे ठट्टो। ऐं हिते जेके रस्मूं जेके थियनि थियूं ठटे में उहे ॿियनि इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ थियनि थियूं। मिसाल असां ईद जो हिकिड़ो जेको त्योहारु आहे ॿियनि पासनि हिकिड़ो मज़हबी तौर ते हिकिड़ी जेका शइ थिए थी ईद नमाज़ पढ़िजे थी ऐं ईद नमाज़ पढ़िजी सभु को माण्हू ईद में रहे थो उहा शइ ख़तमु थी वञे थी। पर हिते जी ईद जेका कुझु मुख़्तलिफ़ थिए थी। अॻे तारीख़ी तौर ते कुझु हिते जेके कुझु ख़ानदान हूंदा हुआ उन जूं पालकियूं निकिरंदी हुयूं। मिसाल काज़ी जो ख़ानदान आहे या शक्करलाई जेको हूंदो उनजो ख़ानदान आहे उहो पंहिंजूं अलॻि पालकियूं कढंदा हुआ। उहे रस्मूं अॻिते अॼु ख़तमु थी वियूं, पर हिन वक़्तु अञा बि ठटे जा जेके शिराज़ी आहिनि या शाह मुराद शिराज़ी जा गादी नशीन जेके आहिनि उहे पंहिंजी तरफ़ां हिकु पालकियूं कढनि था। ऐं हिन वक़्तु जेको हुनजो गादी नशीन आहे या जेको पघारो आहे जेको ऐं हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में साईं एजाज़ शाह शिराज़ी साहिबु उहो उनजो सरगस निकिरंदो आहे। पोइ हुते मुख़्तलिफ़ क़ौमूं जेके आहिनि जेके लासी आहिनि या जेके मलाह आहिनि गंदरा आहिनि उहे जुलूसनि ते
नचंदा टुपंदा उहे जुलूस शिकिल में अचनि था, ईदगाह ते अचनि था, ईदगाह में नमाज़ पढ़नि था, नमाज़ पढ़ण खां पोइ वरी उहा साॻी रवायत रहे थी, वरी साॻिया उहे जुलूस निकिरनि था, जुलूस निकिरी वरी उहे जुलूस अचनि था शहर में। इहो तक़रीबन सॼो ॾींहुं सिलसिलो इहो हले थो। इन खां सवाइ हिते ठटे में जेको ईद जे हवाले सां हिकिड़ो त मज़हबी त्योहार आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा मज़हबी त्योहार मल्हाइनि था। ऐं ॿियो औरतुनि में तव्हां घर में वेंदा त औरतुनि जी बि हिकिड़ी मख़सूस क़िस्म जी तयारी थिए थी। मेहंदी लॻाई वञे थी, चूड़ियुनि जी ख़रीदारी, कपिड़नि जी ख़रीदारी, ऐं तव्हांखे वधीक नज़र ईंदी। तव्हां ठटे में हिते ठटे में जिते मार्केटुनि में तव्हां रश नज़र ईंदी, उते जेकर तव्हां ठटे शहर में या मकड़ी में हलिया वञो त उते घरनि में वॾा वॾा दुकान क़ाइमु थियल आहिनि। उन घरनि में दुकान क़ाइमु थियल आहिनि, उते वॾी ख़रीदारी थिए थी औरतुनि जी। ऐं औरतुनि जी ख़रीदारी जो मर्कज़ जेको आहे सो बाज़ारूं त पंहिंजी जॻह ते हूंदियूं आहिनि, पर घर ऐं तक़रीबन घर में ईद जी सॼी राति ख़रीदारी थींदी आहे। ऐं शब क़दर खां पोइ जेके 2-3 रातियूं हूंदियूं आहिनि उन में मुकमल ख़रीदारी थींदी। ऐं इन अहिड़े तरीक़े सां हिते जेका ठटे जी ईद जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में त सभिनी ईदनि खां मुख़्तलिफ़ आहे ऐं सुठे नमूने सां शानदार नमूने सां मल्हाई वञे थी। त सिंध में जेका रस्म थिए थी ख़ासि तौर ते ठटे शहर में, उहा माण्हुनि जे लाइ इलाही तवजो जो मर्कज़ आहे, उहो कहिड़ो सबबु आहे? इहा हिकिड़ी तारीख़ी शइ आहे, हिकिड़ो तसलसुल आहे, हिकिड़ी तारीख़ी शइ आहे, उहा हलंदी पई अचे। ऐं माण्हू ऐं रोज़ु रोज़ु जेकॾहिं हिकिड़ी शइ थिए थी उहा शइ ख़तमु थी वेंदी। ऐं साल में हिकु दफ़ो शइ थिए थी त तंहिं करे माण्हू खे तजसुस रहे थो त असां ॾिसूं यार हिकिड़ी शइ थिए थी ऐं उनखे जुलूस में वञूं, शामिलु थियूं, ऐं साल खां पोइ हिकिड़ी शइ थिए थी उहा ख़तमु थिए थी। बहरहाल इहा शइ हलंदी अचे पई, तारीख़ी तौर ते हिकिड़ी शइ हलंदी अचे पई। ऐं उनजे हवाले सां माण्हू उनजो इंतज़ारु कनि था, वेट बि कनि था। पोइ जेके पघारनि सां या शहराजी ख़ानदान सां जेके माण्हू रिलेटेड माण्हू आहिनि, या जेके उनजा मुरीद आहिनि, ख़ादिम आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, या मुतक़द माण्हू आहिनि, उन्हनि खे इंतज़ारु रहे थो त असीं पंहिंजी दरगाह जो गादी नशीन आहे या असांजा जेके वॾा आहिनि, असां उन्हनि जे जुलूस में शामिलु थियूं, नचूं टुपूं। ऐं ख़ुशी जो हिकिड़ो त्योहार आहे, ख़ुशी मल्हाइण जो हिकिड़ो अंदाज़ आहे। पोइ माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म सां ख़ुशियूं मल्हाइनि था। ऐं इन करे ठटे में जेका इहे ख़ुशियूं मल्हाइजनि थियूं, मुंहिंजे ख़्याल में त जीअं तव्हां ज़िक्र कयो त दिल्ली में इहा शइ रस्म थिए थी, जो दिल्ली में बि इहा बादशाह तौरु सिलसिलो हो, बादशाह हूंदा हुआ उन वक़्त जी ॻाल्हि आहे। ऐं उनखां पोइ ठटे मल्हाई थी वञे। ठटे में बि हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो हिते शहर आहे। ऐं उन करे दिल्ली तव्हांजी ॻाल्हि सही आहे, हिकिड़ो दिल्ली में थिए थो ऐं उनखां पोइ ठटे में रसूं मल्हाई वञनि थियूं। ऐं इहे रसूं तमामु शानदार आहिनि। हिकिड़ो तारीख़ी तसलसुल आहे, उहो हलंदो पियो अचे। ऐं आउं सम्झां थो इहो काफ़ी वक़्तु हलंदो रहंदो इहो सिलसिलो। ठटे जी ईद सिंध जे ॿियनि ज़िलनि जी भेट में मुनफ़रिद ई सम्झी वञे थी। ॻाल्हि ॿोल करियूं था समाज अॻवान रशीद ज़ाकिर सां, त ठटे में ईद जूं कहिड़ियूं तक़रीबात मल्हायूं वञनि थियूं ठटे में? से तव्हां ॿुधायो त ठटे में कहिड़ियूं तक़रीबात आहिनि जेके अञा ताईं जारी आहिनि? बेसिकली असां सॼी सिंध ते बल्कि पूरे पाकिस्तान ते नज़र विझूं त उते जी ठटे जी ईद हिकिड़ी मुनफ़रिद आहे, जिते डोलियूं खॼनि थियूं, जिते उठ बि अचनि था, ऐं जिते सहेलियूं पंहिंजे माना हिकिड़ी अजीब हिकिड़ी माना हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे त जीअं पाड़े में ठटे शहर में ख़ासि तौर ते जीअं पाड़े में समूरियूं सहेलियूं पाण में गॾिजी हिकु ॿिनि खे मेहंदियूं हणंदियूं आहिनि। ऐं सम्झां थो इहा माना हिकिड़ी नवाण आहे जेके मुख़्तलिफ़ घरनि में वञी था। उनखां अलावा जेके असांजा पहिरीं कंहिं दौर में आबदाणी हूंदा हुआ, जे नवाब जी डोली खॼंदी हुई त आबदाणी हूंदा हुआ। उन्हनि खां पोइ हींअर शिराज़ी मुसलसल उहे शिराज़ी खणियो अचनि पिया। ऐं ॿियो ई मकली जी जबल ते जेकी ईदगाह क़ाइमु आहे, उन ईदगाह ते ईद नमाज़ पढ़ण लाइ सॼी सिंध जे कुन कुर्छ मां सॉरी सॼे ज़िले जे कुन कुर्छ मां माण्हू ईंदा आहिनि, न रुॻो ईद पढ़णु मगर हिते तफ़री करण लाइ ईंदा आहिनि। ऐं ईद जी ॾियारी ठटो माना ठटे में हिकिड़ो अजीब ख़ूबसूरत समा हूंदो आहे, जिते सॼी सिंध गॾु थींदी आहे। कराची, हैदराबाद, अपर साइड जा जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उते तफ़री जे माग भरियल हूंदा आहिनि। इन ई करे मिसाल मकली जो मुक़ाम बि भरियल हूंदो आहे, त कींजर ढंढ बि हूंदी आहे, बंबोर ते माण्हू ईंदा आहिनि, हालेजी ते माण्हू ईंदा आहिनि, त सॼी सिंध ईद ॾींहुं ठटे में गॾिजी वेंदी आहे। इन करे माना चवंदा आहियूं त
ईद ठटे में मुनफ़रद थिए थी। छो मुनफ़रद इन करे थिए थी जो सॼी सिंध गॾु थियो वञे, इन करे मुनफ़रद थिए थी। नवाबी डोलियूं खॼनि थियूं, इहे सभु रस्मूं थियनि थियूं, सहेलियूं पाण में मिलनि थियूं, दोस्त पाण में मिलनि था, कुर्ब वठनि था। एसि ताईं जो अदीब ऐं दानिशवर बि उन तारीख़ी माॻनि ते ईंदा आहिनि ईद ॾियारे तफ़रीह हिते। पर इहा उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त हिते सहूलियतुनि जी वॾी खोट आहे। सहूलियतूं न आहिनि, जीअं त सॼी सिंध मां तफ़रीह करण लाइ की असांजा माण्हू ईंदा आहिनि त उन्हनि ते उन क़िस्म जूं सहूलियतूं असांजे ज़िले हुकूमत हुजे या सूबाई हुकूमत हुजे, उन क़िस्म जूं सहूलियतूं मैसर न कयूं आहिनि। हाणे ईद ॾियारे बि हींअर माना बरसातुनि जी अॻकथी बि आहे ऐं बरसातूं पइजी वियूं त माना ठटे में जेके परदेसी माना सिंधवासी ईंदा त उन्हनि खे वॾियूं तकलीफ़ूं थींदियूं। तंहिं करे हिन मुनफ़रद ईद खे वधीक ख़ूबसूरत बणाइण इंतिज़ामिया खे पंहिंजा क़दम खणणु खपनि। जेका पागारा पालकिन में चढ़ी पचनि था नमाज़ जे लाइ, या जेको ठटे में नवाब जुलूस निकिरे थो, उहा रस्म केतिरी पुराणी आहे ऐं उहा छो मुनफ़रद आहे? कहिड़ो सबबु आहे जो माण्हुनि जो मर्कज़ तवजा हूंदी आहे? वो मुनफ़रद इन ई करे हिते माना तक़रीबन सदियूं पुराणी आहे। छो त हिते चवनि माना तारीख़ आहे त पहिरीं आबदाणी हिते नवाब हुन खां पोइ शिराज़ी आया आहिनि। इहे मुनफ़रद इन करे जो सॼे एशिया में सवाइ हिंदुस्तान ऐं ठटे जे, ठीकु आहे, पाकिस्तान में ठटो आहे ऐं हिंदुस्तान में दिल्ली में अहिड़े क़िस्म जूं रस्मूं थियनि थियूं। उनखां अलावा किथे बि कोन थियूं थियनि थियूं। हाणे इहो माना तक़रीबन 5 खां 6 किलोमीटर जो इहो सफ़र करे उहो हुते माना ईदगाह ते पहुचंदा आहिनि। नुमाज़ी ठटे शहर सॼे शहर जो गश्त कंदा, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां त ईंदा आहिनि। नवाब जीअं हींअर नवाबी माना डोली में सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी वेहंदा आहिनि त उहो जीअं पंहिंजे हवेलीअ मां जीअं निकिरंदा आहिनि, हवेली खां वठी ईदगाह ताईं उहो माना डोली में ईंदा आहिनि। ऐं उहो तक़रीबन 6 खां 7 किलोमीटर जो सफ़र आहे। उहो सॼे शहर मां ई न रुॻो ई नवाबी जुलूस निकिरंदो, पर ठटे जा औरतूं ऐं मर्द इन जुलूस खे माना नवाबी जुलूस खे वॾे शौक़ सां ॾिसंदा आहिनि। तंहिं करे इहो इन करे मुनफ़रद आहे त तो एशिया में थिए ई ॿिनि जॻहियुनि ते थो। ठटे शहर में ईद कीअं मल्हाइजे थी? ॻाल्हि ॿोल कयूं था त समाज जा अॻवान आरब ख़ासि करे था त कहिड़ियूं तक़रीबात आहिनि ईद जूं जेके अञा ताईं ठटे शहर में जारी आहिनि? साईं अर्ज़ु इहो आहे त ठटो क़दीमी शहर आहे। हीउ जेको आहे शहर ठटो इहो जेको सो सदियुनि खां जेको आहे सिंध जे गादी हंधि रहियो आहे। हिते कई जेके से बादशाह जेके आहिनि से थी गुज़रिया आहिनि, जिन में सुमरा आहिनि, समा आहिनि, अरगून आहिनि, तुरखान आहिनि, पोइ कलोड़नि खां पोइ अंग्रेज़नि खां वठी। त असल ॻाल्हि इहा आहे त हिते काफ़ी जेको सो डिफरेंट जेके त नमूने सां जेको सो ईद मल्हाई वेंदी आहे बनिस्बत सिंध जे ॿियनि शहरनि जे। हिते जेको आहे सो हिकिड़ो त इहो रवाजु आहे त ईद में जेको आहे जेको सो जेको असांजी हिते जी जामा मस्जिद, उनखां अलावा जेको आहे ईदगाह मस्जिद आहे जेका हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रद अंदाज़ रखे थी। हिते हज़ारनि जी तइदाद में माण्हू कोशिशि इहा कंदा आहिनि त असीं नुमाज़ जेका पढ़ूं सा ईद नुमाज़ गॾियल इज्तिमाही तौर ते पढ़ूं त जीअं माना असांजो इहो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे मुअल मुलाक़ात जो हूंदो आहे। उनखां अलावा हिते जेको सो नवाबी सिलसिलो आहे असां वटि जेको सदियुनि खां हलंदो अचे थो। ऐं उन में जेके से पागारो ख़ानदान आहे ऐं शिराज़ी पागारा जेके आहिनि उहे आहिनि। उनखां अलावा काज़ीन जी जेका पालकी निकिरंदी आहे, हिकु शहर में काज़ीन जी पालकी निकिरंदी आहे, ॿी पालकी जेका आहे सा पागारो गुलबादशाह कढंदो आहे। उनखां अलावा इहो उठनि ऐं घोड़नि ते जेको आहे सो हिकिड़ो नवाबी जुलूस कढियो वेंदो आहे जेको साईं मरहूम कादरनू शाह कढंदो। उनखां उनजो अॻु में वालिद साहिबु कढंदो। हाणे उनजो वॾो फर्ज़ंद आहे असां वटि साईं एजाज़ अली शाह शिराज़ी साहिबु, उहो पाण ख़ुदि उन जेको नवाबी सिलसिले में नवाब तौरु जेको सो जुलूस कढंदो आहे। ऐं जंहिंखां पोइ उठ घोड़ा इहो मुनफ़रद हिकिड़ो अंदाज़ आहे जंहिंमें माण्हू हिकिड़ो तफ़रीह हासिलु कनि था। ऐं इहो हिन वक़्तु जेको आहे पुराणो दौरु तक़रीबन ख़तमु थी वियो आहे, जिन जदीद दौर में गाॾियूं मोटरूं हू जेके से अची वियूं आहिनि। हिन वक़्तु छा आहे त उठ घोड़ा जेके से असांजे ॿारनि लाइ जेके से हिकिड़ो नायाबु थी चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु इहे जेके शयूं अचनि पियूं असांजे ठटे में, ख़ासि करे ईद जो जेको सिलसिलो हले थो उन में पोइ उठ घोड़ा ॾिसनि था ॿार। असां पाण नंढा हूंदा हुआसीं त इन सिलसिले में शरीक थींदा हुआसीं जॾहिं बचपन में।
ऐं उनखां अलावा जेको पालकी जो हूंदो आहे उन में हिते ख़ासि मख़सूस 2-3 क़ौमूं आहिनि जंहिंमें गंदरा आहिनि ऐं मलाह आहिनि शीदी आहिनि जिन जो इहो हिकिड़ो ईद ते जेको रखियो वियो आहे उनजी ड्यूटी हूंदी आहे पालकियुनि में काज़िन जी पालकी आहे पोइ बाक़ीअ ते उनखे जेको नवाब निकिरंदो उनखे पालकी में खयो वेंदो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो उनखे ईदगाह ते पहुचायो वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इहे सिलसिला जारी रहंदा आहिनि। घरनि में कहिड़े क़िस्म रस्मूं आहिनि जेके औरतूं कंदियूं आहिनि? घरनि में हिते ख़ासि तौर ते जेको आहे सो ईद में जेको आहे सो ख़ासि तौर ते गॾियल तौर ते जेके उन जा माण्हुनि जा मिट माइट रिश्तेदार इहो हिकु ॾींहुं हूंदो आहे जेको सभिनी सां मिलाइण जो हूंदो आहे। हूअं त अॼुकल्ह जेको सो माण्हू सभु को पंहिंजे हुन में लॻो पियो आहे कमकार में पंहिंजे गुज़र सफ़र में पोइ ख़ासि करे औरतूं जेके आहिनि सो इहो मख़सूस तरीक़े सां दस्तरख़्वान ठाहींदियूं आहिनि जंहिंमें मख़सूस ताम पचाया वेंदा आहिनि ऐं उहे जेके से गॾिजी सॼी शेयर करे मिटनि माइटनि सां गॾु जेको सो हुनजो वंड वधि कयो वेंदो आहे। ठठे शहर में ईद कीअं मल्हाई वेंदी थी? ॻाल्हि ॿोल कयूं था ठठे जे समाज सुधारक ऐं तइलीमदान स्कॉलर डॉक्टर साईं नूरमल सराई सां से तव्हां ॿुधायो त ठठे में ईद जूं कहिड़े क़िस्म जूं तक़रीबात आहिनि जेके अञा ताईं कयूं वञनि थियूं ठठे शहर में? महिरबानी ख़्वाहिर साहब, जेकॾहिं माज़ी में असीं ॾिसंदासूं त ठट्टो हिकु उहो मुनफ़रिद शहर नज़र अचे थो जिते ईद तमामु वॾे एतमाम सां मल्हाई वेंदी हुई। ईद जीअं जहिड़ी तरह वॾा अमरा जेके हुआ उन्हनि जे लाइ अहमियत ऐं ख़ुशियुनि वारो ॾिहाड़ो हूंदो हो, साॻे तरीक़े सां अहिड़ी ख़ुशी वारो जेको आहे सो जेको हेठियूं तबिको हूंदो हो पोरियत तबिको ऐं ॿियो जेको हेठियूं तबिको उन लाइ बि साॻी ख़ुशियुनि वारो त्योहार हूंदो हो ऐं गॾिजी करे सभई मल्हाईंदा हुआ। बेसिकली ॾिठो वञे ठट्टे में जेको कल्चर रहियो आहे उहो हिंदू ऐं मुस्लिम जो गॾियल कल्चर रहियो आहे। पार्टीशन खां पहिरीं जो असीं जेकॾहिं सूरत हाल ॾिसूं था त उते हिंदू बि हूंदा हुआ त मुस्लमान बि गॾु हूंदा हुआ ऐं वॾी तइदाद में तक़रीबन मुक़ाबले वारी अक्सरियत जेका आहे सो हूंदी हुई हिंदू ऐं मुस्लमाननि जी, त उन्हनि जा जेके त्योहार हूंदा हुआ उहे बि गॾु मल्हाया वेंदा हुआ ऐं हर को ज़ाहिर आहे हर मज़हब वारो चाहींदो त पंहिंजे त्योहार खे तमामु सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां मल्हाए ऐं सुठे पुरजोश अंदाज़ सां मल्हाए, त पोइ हिंदू पंहिंजनि त्योहारनि खे जहिड़े धामधूम सां मल्हाईंदा हुआ त पोइ मुस्लमाननि बि पंहिंजे त्योहारनि खे सुठे नमूने सां मल्हाइण लॻा ऐं उन्हनि जो बि इहा रवायत थी वई त जीअं ईद जो त्योहार आहे उहो तमामु ख़ुशियुनि वारो त्योहार आहे इस्लाम में, त उहे इन त्योहार खे ठट्टे जा जेके मुस्लमान हुआ उहे तमामु सुठे नमूने सां मल्हाईंदा हुआ जंहिंमें जुलूस कढणु शहनायुनि सां ढोल ऐं धमान कढणु ऐं वॾी तइदाद में माण्हुनि खे गॾु वठी हलणु वॾी तइदाद में माण्हुनि खे शामिलु करणु उन जुलूसनि में उठ घोड़ा ऐं ॿिया जानवरनि में आणणु माण्हुनि खे उन्हनि ते विहारणु ऐं उन सां गॾु हार सिंगार करणु इहे सभु शयूं जेके आहिनि सो उन गॾियल जेको कल्चर हो गॾियल जेकी सकाफ़त हुई उनजी हिकिड़ी सूंहं हुई ऐं पार्टीशन खां पोइ बि उनखे बरक़रार रखियो वियो ऐं पार्टीशन खां पोइ बि मुस्लमाननि इन्हनि पंहिंजे इन ॾिण खे जेको आहे तमामु सुहिणे नमूने सां मल्हाईंदा रहिया आहिनि ऐं मल्हाईंदा पिया अचनि। हाणे जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे ईद जे ॾींहं जी ठट्टे में इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त अॻे जेके रौनकूं हूंदियूं हुयूं उहे हींअर न आहिनि, शायदि उनमें मुआशी हवाले सां जेको आहे सो उहो फैक्टर तमामु कमु अचे पियो, पर पोइ बि ठट्टे जी ईद जेका आहे सो अञा बि पंहिंजे अंदरि में उहा सूंहं रखे थी, उहे अहसासु ख़ुशियुनि वारा अहसास रखे थी जो माण्हुनि खे उहो मूंखे यादि आहे त नंढपण में असां ॾिसंदा हुआसीं त नवाब जेको आहे शिराज़िन मां जेके आहिनि अॻे त आबदानी ख़ानदान मां नवाब थींदो हो, शुरूआति उतां खां ई थी हुई, पर पोइ जेको आहे सो शिराज़िन वटि इहा रवायत आई ऐं हर ईद ते नवाब चढ़ंदो हो घोड़े ते, उन्हनि जो वॾो जेको आहे शिराज़ी ख़ानदान मां उहो गादी नशीन जेको आहे उहो अची चढ़ंदो हो ऐं तमामु वॾो माण्हुनि जो जुलूस जंहिंमें उठनि ते माण्हू घोड़नि ते माण्हू ऐं वॾी तइदाद में पैदल माण्हू जुलूस कढी ठट्टे जी शाही बाज़ार खां थींदा मेन स्टॉप खां थींदा वरी वापसि वेंदा हुआ ऐं उन में हिकिड़ी ॾाढी भली हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी हुई जेका मूंखे वणंदी हुई त हुन दौरान तमामु घणियूं न्याज़ विरायो वेंदो हो, शरबतनि जा जेके आहिनि सो तमामु घणा गिलास पियारिया वेंदा हुआ, माण्हुनि खे शरबत पियारियो वेंदो हो, न्याज़ विरायो वेंदो हो, माण्हू घोड़नि जूं सवारियूं कंदा हुआ ऐं पंहिंजी मोहबतुनि जो इज़हार कंदा हुआ। उन खां अलावा पालकी वारो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट जेको अॼु ताईं बि आहे, अॼु बि तव्हां ठट्टे जी छो ठट्टे जी जेको ईद जे ॾींहं जो ठट्टे जी ईद जो ॾियारो जॾहिं शुरू थिए थो त उहो
ज़ाहिर हमें जीअं सभिनी जॻहनि ते थिए थो ईद नमाज़ खां शुरू थिए थो। ठटे में ईद जा वॾा ईद नमाज़ जा तमामु वॾा इज्तिमा थियनि था, जंहिंमें क़ाबिल ज़िक्र जेका जॻह आहे जामा मस्जिद ठटो शाहजहानी मस्जिद ठटे में आहे, ऐं उनखां वॾो जेको इज्तिमा थींदो आहे उहो मेन ईदगाह जेका मकली ते आहे उन में थींदो आहे। ऐं तव्हां यकीन करियो त उते तमामु परे परे खां माण्हू, ऐं सम्झां थो त अॼु बि ठटे जे अलाए ॾोरहान इलाइक़नि खां माण्हू, कोहिस्तान खां माण्हू बि उन ईद नमाज़ में अची शरीक थींदा आहिनि। बेसिक कॉन्सेप्ट जो इहो आहे त उते गॾिजण सां, उते दुआऊं घुरण सां जेको आहे सो वधीक जेको आहे सो सुठो थिए थो ऐं दुआऊं क़बूल थियनि थियूं उन वॾे इज्तिमा में। छो त कॉन्सेप्ट इहो आहे त जेतिरा वधीक हथ हूंदा दुआ करण जा ओतिरा वधीक जेको आहिनि सो क़बूलियत जा इम्कान जेके आहिनि सो वधीक हूंदा। त इहो कॉन्सेप्ट आहे त उते हज़ारे माण्हू अचनि था, इहो वॾो इज्तिमा जेको आहे सो थिए थो। उनखां अलावा पालकी हुते अचे थी, पालकी ठटे मां शिराज़ी पागारा सैयद जेके आहिनि शिराज़ियुनि जा, उतां उन्हनि जो जेको गादी नशीन जेको वॾो आहे उहो पालकी में वेही अॼु बि जेको आहे सो कहार जेके आहिनि खणण वारा पालकी खणण वारा जेके आहिनि उनखे खणी ईंदा आहिनि, ऐं ठटे खां मकली ताईं उहा पालकी जेका पुॼंदी आहे। ऐं इहा बि हिकिड़ी रिवायत आहे, अॼु ताईं उहा बरक़रार आहे। नवाब वारी रिवायत वक़्त जे फीथ सां गॾु शायदि किथे पोइते रहिजी वई आहे, पर कुझु सालनि जे दौरान इहे किथे पोइते रहिजी वई आहे। पर ठटे जी ईद ॾियारनि में ख़ुशियुनि वारो जेको मल्हाइण वारो जेको जज़्बो आहे उहो अॼु बि बरक़रार आहे। ठटे जा जेके मख़सूस खाधा आहिनि उहे पचाया वञनि था घरनि में, महिमान नवाज़ी कई वञे थी, माइटनि खे घुरायो वञे थो। अॼु बि जेको आहे सो जिते जीअं ॿिए हंधि बि थींदो हूंदो, पर अॼु बि पूरो ख़ानदान जेको आहे उहो गॾिजी वेहंदो आहे ईद वारे ॾियारे ते, ऐं को हिकु टाइम हिकु वक़्तु जेको आहे सो गॾिजी करे उहो मानी खाधी वेंदी आहे, उहो दस्तरख़्वान सजायो वेंदो आहे। त इहे जेके रंग आहिनि ठटे जी ईद जा उहे अॼु बि बरक़रार आहिनि। अॼु बि उन्हनि जा रंग कुझु मध्यम त थिया आहिनि, पर अॼु बि रंग मौजूदु आहिनि। असीं सम्झूं था त ठटे जी ईद अहिड़ो उहो मौक़ो आहे जिते सभु माण्हू अची गॾु थींदा आहिनि, भले पोइ अमरा हुजनि या हेठी तबिको हुजे, उहे सभु अची गॾु थियनि था। पोइ ईदगाह ते गॾु थियनि, बाज़ार में गॾु थियनि, जुलूसनि में गॾु थियनि, या किथे जेको आहे सो बैठकुनि में गॾु थियनि, पर ठटे जी ईद जो अॼु बि जेको आहे सो पंहिंजो रंग ऐं पंहिंजो मज़ो ऐं पंहिंजो चस आहे। ॿुधायो त घरनि में कहिड़े क़िस्म जी तक़रीबात थियनि थियूं, इहो ॿुधायो वेंदो त ख़ासि तौर ते अॻे वॾा दस्तरख़ान विछाए वेंदा हुआ, हाणे छा सूरत हाल आहे? ख़्वाजा साहिबु हक़ीक़त इहा आहे जो वाक़ई अॻे तमामु वॾा दस्तरख़्वान विछाए वेंदा हुआ, माण्हुनि खे लंगर जी सूरत में ॿाहिरि जेको आहे सो बाक़ाइदे देगियूं लहिराए, सभनि जी तइदाद में देगियूं लहिराए माण्हुनि खे खारायो वेंदो हुओ। उहे वक़्तु हुआ। अॼु जीअं त हाणे महांगाई जो दौरु वधी वियो आहे, तंहिंजे करे हर शइ जेका आहे सो तव्हां ॾिसो पिया त उहो पंहिंजी साइज़ ऐं पंहिंजो हजम जेको आहे सो घटाए रही आहे। मुआशी हवाले सां जेके मजबूरियूं आहिनि माण्हुनि खे, त उहे अॼु उहे एतिरा वॾा दस्तरख़्वान त कोन था सजाया वञनि, पर अॼु बि फैमिली लेवल ते, ख़ानदान लेवल ते अॼु बि उहे दावतूं थियनि थियूं। अॼु बि तमामु घणा खाधा पचाया वञनि था ऐं ख़ानदान खे मेड़े गॾु कयो वञे थो। ऐं आम तौर ते इहो कोन, मूंखे इहो शइ नज़र नथी अचे त आम तौर ते वॾा खे दस्तरख़्वान सजाया वञनि था, पर हूअं बि फैमिली लेवल ते, इंटरनली लेवल ते, हिकु ख़ानदान जी लेवल ते अॼु बि वॾा ख़ानदान ठटे जा आहिनि। तव्हां ॾिसो आबदानी ख़ानदान आहिनि, शिराज़ी ख़ानदान आहे, ऐं ॿिया मेमन बिरादरियूं तमामु वॾियूं आहिनि। अॼु उहे इन क़िस्म जी इन रवायत खे बरक़रार रखंदियूं अचनि थियूं, ऐं नंढो वॾो जेको आहे पंहिंजे हिसे ताहिर जेको आहे सो हुन ॾिण खे मल्हाए थो। ठटे जी ईद जे हवाले खां ॻाल्हि ॿोल कयूं था, तव्हांजे समाजी अॻवान ग़ुलाम रसूल खत्री था, ते तव्हां ॿुधायो ठटे जी ईद छो मुनफ़रिद आहे ऐं कहिड़े क़िस्म जी तक़रीबात ठटे में थियनि थियूं? महिरबानी गुलाम सिंह साहब, ॻाल्हि इहा आहे त असां वटि ठटे जीअं त हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, ऐं ठटे जी तारीख़ सभिनि खे ख़बर आहे, तमामु क़दीमी आहे। ऐं असां वटि जेका आहिनि ओलिया आहिनि अलाह जा, उन तमामु घणी आहे। असां वटि जेका शिराज़ी साहिबान जो जेको दरगाह शाह मुराद शाह शिराज़ी कुतुब आहिनि, उहे 8 कुतुब आहिनि, ऐं उन्हनि जा जेका बचड़ा आहिनि या गादी नशीन आहिनि, उन्हनि जूं पालकियूं निकिरंदियूं आहिनि। हिन ईद जे ॾींहुं उन्हनि जूं पालकियूं निकिरंदियूं आहिनि, उन्हनि जे ख़ानदान जा नवाब निकिरंदा आहिनि, ऐं उहा हिकिड़ी वॾी रौनक हूंदी आहे ठटे जे शहर जे हिसाब सां। ऐं पोइ वरी उहे पालकियुनि जा मुख़्तलिफ़ स्पॉट थींदा आहिनि, उहे उते स्टे कंदा आहिनि, उते माण्हुनि उते वरी दुआउनि जो सॼो सिलसिलो हलंदो आहे, ऐं उन सां गॾोगॾु उते नगर न्याज़ बि हलंदो आहे। इहो सिलसिलो असां वटि क़दीमी आहे, अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं इहो सिलसिलो हलंदो पियो अचे।
इन खां अलावा ठटे जे शहर जी ॻाल्हि कजे त जीअं आम तरह वरी नंढड़ा ॿार छोकिरियूं वॾियूं वरी इन ॾींहं खे वधीक ख़ुशी जे मल्हाइण जे लाइ मेहंदियुनि जूं रस्मूं थींदियूं आहिनि, पंहिंजे हथनि ते पेरनि ते मेहंदियूं लॻाईंदियूं आहिनि। उन खां गॾोगॾु वरी जॾहिं शाम जे टाइम ते ईद जे ॾींहुं शाम जे टाइम ते वरी बाज़ार मां नवाब निकिरंदो आहे असां वटां असांजे शहर में, त वरी पोइ उहा वरी हिकिड़ो ॿियो समा थींदो आहे त वरी बि उहे सभु माण्हू पंहिंजे बचनि खे वठी करे निकिरंदा आहिनि, जीअं त हिकिड़ो वरी हिकिड़ो उन ॾींहुं वधीक हिकिड़ो मेले जो समा थी वेंदो आहे। त जीअं त असां वटि ईद जो इहो सिलसिलो बाक़ाइदे हिकिड़े तफ़रीही जे लिहाज़ खां मुल्क मौज़ू ऐं सुठो रहंदो आहे। ठटे में ईद जूं कहिड़े क़िस्म तक़रीबात थियनि थियूं, ॻाल्हि ॿोल्हि कयूं था त समाज जे अॻुवान सतार बहिराणे सां, साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जूं तक़रीबात ईद जूं ठटे शहर में थियनि थियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजी नज़र में ठटो त शुरू खां वठी हिकिड़ो गादीअ जो हंधु रहियो आहे। जीअं हिंद ऐं सिंध चवंदा आहिनि त सिंध में ठटो गादीअ जो हंधु हो, हिते मुख़्तलिफ़ बादशाही दौर रहिया आहिनि ऐं सल्तनतूं रहियूं आहिनि ऐं हर दौर जी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी ईद हुई, पंहिंजा बादशाह पंहिंजे तरीक़े सां मल्हाईंदा हुआ। पर हीअं अॼु जो जेको दौरु आहे इन में बि असां वटि ॿियनि सभिनी शहरनि खां बल्कि सॼे पाकिस्तान खां हिकिड़ी मुख़्तलिफ़ ईद मल्हाई वेंदी आहे। हिते बाक़ाइदा असां वटि जेके नवाब आहिनि उन्हनि जूं डोलियूं निकिरंदियूं आहिनि ऐं ईदगाह जेको आहे असांजी मकली जी मशहूरु ईदगाह आहे वॾी, उन ते सॼे डिस्ट्रिक्ट मां तक़रीबन सॼे ठटे डिस्ट्रिक्ट मां माण्हू अची गॾु थींदा आहिनि ऐं हिकिड़ो सम्झो त बाक़ाइदा हिकिड़ो ईद जो मंज़रु हूंदो आहे, बाक़ाइदा हिकिड़ी ईद हूंदी आहे, ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। त उते वॾी ईदगाह ते ईद नमाज़ थींदी आहे ऐं डोलियुनि मां नवाब निकिरंदो आहे, जॾहिं शहर मां सॼो हिकिड़ो घोड़नि ते ऐं उठनि ते हिकिड़ी बाक़ाइदा मेले जी शिकिल में, त उन में जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे बि लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि, मज़ो ईंदो आहे ऐं बल्कि सॼो शहर जेको आहे उनखे बि ॾिसंदो आहे। उते मायूं मर्द तोड़े सभई ॾिसंदा आहिनि ऐं बाक़ाइदा हिकिड़ी जुलूस जी शिकिल में जॾहिं नवाब मकली ते ईंदो आहे ऐं बाक़ाइदा हिकिड़ो उन जो इंतज़ारु थींदो आहे। जॾहिं नवाब पहुचंदो आहे उन खां पोइ ई बाक़ाइदा ईद नमाज़ शुरू थींदी आहे ऐं तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में त तमामु बहितरीनु ईद हूंदी आहे। ठटो छाकाणि त सिंध जे गादी जो अंदरि रहियो आहे, इन करे हिते मादी जूं जेके तक़रीबात आहिनि उहे अञा ताईं माण्हू सेलिब्रेट कनि था। ईद जे हवाले खां ठटे में नवाबी जुलूस कढियो वञे थो जेका ठटे जे आम माण्हुनि जे लाइ तवजह मरकज़ रहे थी।